अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे नाहियूं तारीख़ जे आईने में। लेखक ऐं मुहक़िक़ ग़ुलाम मुस्तफ़ा नाहियूं। छापो पहिरियों अक्टूबर 2012 ईस्वी। छपाईंदड़ ॾाह पब्लिकेशन लाड़काणो। किस्त ॿी नाहियूं तारीख़ जे आईने में। ग्रामर जे लिहाज़ खां लफ़्ज़ नाहियूं इस्म ज़ात आहे, जेको पहिरीं इस्म ख़ासि ऐं पोइ इस्म आम में शामिल आहे। उन खां अलावा कन सूरतुनि में ज़मीर त कन में हर्फ़ निदा पिणु आहे। सिंध जे इलाक़ाई ऐं ॿोलीअ जे लहजे ॻाल्हाइण जे लिहाज़ खां किथे इन खे नाहियो पढ़ियो ऐं लिखियो थो वञे, जहिड़ोकि बदीन, ठठो ऐं नवाबशाह ज़िलनि में, पर हैदराबाद, चंडो अलियार ऐं मटियारी ज़िलनि में नाहियूं लिखियो ऐं पढ़ियो वञे थो। सही छा आहे, उन जो अंदाज़ो उन मुशाबियत मां लॻाए सघिजे थो त ज़ात समूह कॾहिं समो यानी पोयां नून खां सवाइ लिखी वेंदी आहे, पर पढ़ी हमेशह समो यानी पोयां नून सां गॾु वेंदी आहे। उन करे हिते बि उन ॻाल्हि जो निहायत सख़्तीअ सां ख़्यालु रखियो वञे त अगरि नाहियूं के किथे नाहियो लिखियो बि वञे त बि पढ़ियो हमेशह नाहियूं यानी पोएं नून जे उचार सां गॾु वञे। क़बाइली लिहाज़ खां हीअ ज़ात बि सिंध जे ॿियनि घणनि ज़ातियुनि वांगुरु सिंध जी असुली रहाकू ज़ात आहे ऐं समाट क़बीले में लेखिजे थी। तहफ़तुल कलाम ऐं उन खां पोइ जे मिड़नी तारीख़ी किताबनि सिंध जे असुली ज़ातियुनि खे समाट यानी समा क़ौम जूं शाख़ूं लिखियो आहे। उन खां अॻु जो नाहियूं ज़ात खे मुख़्तलिफ़ तारीख़ी हुकूमती दौरनि में मुख़्तलिफ़ सूरतुनि में ॻोल्हिजे। कुझु वज़ाहतूं हेठि ॾिजनि थियूं जेके हिन मज़मून खे सही माना में सम्झण लाइ मदद कंदियूं। नंबर 1, जेकॾहिं असीं अॼु जे दौर में बि सिंध या कंहिं ॿिए देश ख़िते जे माण्हुनि जो ज़िक्र कंदासीं त बजाए उन जे जो सिंध या ॿिए कंहिं देश में रहंदड़ मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जो जुदा जुदा नालो वठी ज़िक्र करण जी यकजा करे सिर्फ़ु ईअं ई चवंदासीं या लिखंदासीं त सिंधी क़ौम या फलाणी क़ौम। मतिलबु त सिंधी क़ौम जो मफ़हूम आहे उहे माण्हू जेके सिंधी ॿोली ॻाल्हाइनि था या सिंध देश में रहनि था। ॿियनि लफ़्ज़नि में ईअं खणी चइजे त मजमूई तौरु असीं सिर्फ़ु मुख्य ज़ात या क़ौम जो नालो था वठूं, जंहिंमां मुराद उहा हूंदी आहे त मुख़्तलिफ़ नज़रियनि या उसूलनि जी वाबस्तगीअ सां ॿियूं जेके बि ज़ातियूं या क़ौमूं उन मुख्य ज़ात सां वाॻियल आहिनि, उन्हनि सभिनी जी निशानदेही उन हिकिड़ी ज़ात या क़ौम जे नाले वठण सां कई पई वञे। बिल्कुलु अहिड़ीअ तरह जीअं त समाट क़बीले में समा हिकु मुख्य क़ौम ज़ात आहे ऐं ॿियूं समूरियूं ज़ातियूं उन जो औलाद या शाख़ूं आहिनि। उन करे मुख़्तलिफ़ तारीख़ी किताबनि में या हिन मज़मून में जिते बि समा क़ौम जो ज़िक्र आयल आहे या ईंदो, उन मां मुराद सिर्फ़ु मौजूदा सूरत वारी समा ज़ात न आहे, पर उहे समूरियूं ज़ातियूं आहिनि जेके समा क़ौम जूं शाख़ूं थियूं सॾजनि। नंबर 2, आदमशुमारीअ जे लिहाज़ खां ॾिसबो त साल ब साल जंहिं तनासिब सां आदमशुमारी वधी रही आहे, जेकॾहिं पोइ ते वञिबो त बिल्कुलु उन तनासिब सां आदमशुमारी घटिजी वेंदी, तव्हांजो जॾहिं असां घणा ई साल पोइ ते हलिया वेंदासीं, फ़र्ज़ु करियो समन जे दौर में, त असीं यकीनन उहो महसूसु कंदासीं त नाहियूं ज़ात ॻाणेट जे लिहाज़ खां कंहिं बि सूरत में एतिरी कान हूंदी जेतिरी अॼु आहे। जेकॾहिं मथी हक़ीक़त मञण जोगी आहे त पोइ बिना कंहिं शक जे उहो बि चई सघिजे थो त समा ज़ात जॾहिं हुक्मरानी करे रही हूंदी तॾहिं एतिरी घणाईअ में हरगिज़ न हूंदी जेतिरी अॼु आहे। उन ॻाल्हि खे ज़हन नशीन कंदे उहो ख़्यालु ज़रूरु ज़हन में उभिरंदो त सिंध ते जॾहिं समन जी हुक्मरानी हुई तॾहिं उहा सिर्फ़ु समा ज़ात जी कान हुई, पर समा क़ौम जी हुई। यानी जेके बि ज़ातियूं समा क़ौम जूं शाख़ूं थियूं सॾजनि, उन्हनि सभिनी जे मदद सां उहा हुक्मरानी क़ाइमु हुई, जंहिंजा अॻुवाण या हाकिम घणूं तणूं समा ज़ात मां हुआ या वरी किथे रिवायतुनि मूजिबि समा क़ौम जी ॿियनि शाख़ुनि मां बि बणिया, पर मजमूई तौरु सॼा उहे बि समा थे। छाकाणि त ख़ुदि समा ज़ात उन वक़्तु ॿियनि ज़ातियुनि जी निस्बत घणाईअ में हुई ऐं ॿियनि ज़ातियुनि खां वधीक सियाणी, अकुलमंद ऐं सगारी हुई। उन करे ॿियनि मिड़नी ज़ातियुनि खणी समे ज़ात जे माण्हूअ खे पंहिंजो अॻुवाण बनायो हूंदो। पोइ जीअं अॼु बि असां वटि थींदो रहे थो त चङ मुड़सीअ जी पग पुश्त ब पुश्त थी हलंदी अचे, पोइ जो खणी पुश्तीअ में ॿिए या टे चङे मुड़ुस में चङ मुड़सीअ जूं वसिफ़ूं न बि हुजनि, पर रहंदो उहो ई चङो मुड़ुसु। अहिड़ीअ तरह समन जी हुक्मरानीअ में बि ईअं ई थींदो रहियो। समा ई घणो करे हुक्मरान रहिया ऐं बाक़ी ॿियूं ज़ातियूं संदन मददगार ऐं ॿांह ॿेली रहियूं। जन मां घणनि ज़ातियुनि खे इंतिज़ाम उमूर में दर्जाबंदी तौरु जाम, अरबाब, वॾेरे वग़ैरह जहिड़ा लक़ब पिणु ॾिना विया। नंबर 3,
उन वक़्तु क़ौमुनि जो ॻाणेटो घटि हुजण जो हिकिड़ो वाज़ियो नुक़्तो उहो बि आहे त जीअं अॼु ॼम में वाधि आहे तीअं अॻु मुख़्तलिफ़ जंगियुनि क़ौमी झेड़नि ऐं बीमारियुनि सबबि मौत जे शरह में वाधि हुई। जीअं तारीख़ुनि में अचे थो त हर जंग में हज़ारे माण्हू मारिया थी विया। नंबर 4, नाहियूं ज़ात जे हवाले सां जेकॾहिं ॾिसबो त अॼु बि उन क़ौम जी मौजूदगी हैदराबाद, मटियारी, टंडो अलियार, ठट्टो, बदीन, कराची, नवाबशाह ऐं थरपारकर ज़िलनि में आहे या वरी संदन हिकु वॾो हिसो हिंदुस्तान जे राजस्थान वारे इलाइक़े में पिणु आबाद आहे। मतिलबु त अहिड़नि ख़ितनि में आहे या आसपास आहे जेके समा दौर में दारुल हुकूमत रही चुका आहिनि, जहिड़ो हैदराबाद ऐं ठट्टो, जंहिंमां उहो ज़ाहिर आहे त नाहियूं ज़ात जा माण्हू मुख़्तलिफ़ दौरनि में समन सां गॾोगॾु रहंदा पिया अचनि। मथियनि कुझु हक़ीक़तुनि खे नज़र में रखंदे जेसीं ताईं नाहियूं ज़ात जी का किताबी या पकी ऐं अलॻि हैसियत मिले तेसीं ताईं मौजूदु तारीख़ जी मदद सां समा क़ौम नाले में गॾोगॾु हलिबो। जो नाहियूं बि समाट जी समा क़ौम जी हिकु शाख आहे। सिंध जे तारीख़ी किताब तहफ़ुल कलाम मूजिबि समाट क़ौम जो शुजरो साम बिन हज़रत नूह अलैहिस्सलाम सां मिलायल आहे। साॻी किताब तोड़े ॿियनि तारीख़ जे किताबनि में साम जंहिंजी समा क़ौम औलाद आहे ते काफ़ी ज़िद ॾेखारियल आहे। जन मुताबिक़ नंबर 1 साम बिन उमर बिन हशाम बिन अबू लहब हो। नंबर 2 साम बिन उमर बिन अकरमा बिन अबू जहल हो। अकरमा मके शरीफ़ जी फ़तह खां पोइ इस्लाम में दाख़िल थियो ऐं 62 वरियनि जी ॼमार में सन 13 हिजरीअ में यरमूक वारी मशहूरु लड़ाईअ में शहीद थी वियो। पर जीअं त सिंध जूं तक़रीबन समूरियूं क़ौमूं मोहम्मद बिन कासिम जे अचण खां पोइ दर्जे बदर्जे इस्लाम में दाख़िल थींदियूं वयूं, उन करे उहा रिवायत ग़लति आहे, छाकाणि त अकरमा अॻे ई मुस्लमान थी चुको हो ऐं पोइ वरी हिन जे औलाद जो गैर मुस्लिम थी हेॾी वॾी क़ौम जी सूरत में सन 92 हिजरीअ जे लॻभॻि हिन दूर दराज़ सरज़मीन ते अची आबाद थियणु हिकु गैर तस्लीम शुदा ॻाल्हि आहे। टी रिवायत मूजिबि त समा क़ौम ईरान जे बादशाह जमशेद जो औलाद आहे, जितां ई ॼाम जो लक़ब मनसूब आहे। उन्हनि ॿिन्ही रिवायतुनि जे बावजूदि हिकु रिवायत जंहिं ते सभई तारीख़दान इतफ़ाक़ राय आहिनि उहा इहा आहे त साम हज़रत नूह अलैहिस्सलाम जे हिकु पुट जो नालो हो, जंहिंजो औलाद विच एशिया खां आर्या क़ौम जे नाले हिंदुस्तान में अची रहियो हो। उन जे साम खे 4 पुट हुआ, ॿुधा, संघा, भागरत, हमर। ॿुधा खे 14 पुट हुआ, बुध, सूर्य, सहता, अखेल, ओतार, अमरह, बज़ेर ऐं ॿिया, जन जे औलाद खे राठौड़ थो सॾिजे। संघा ऐं हमर जे औलाद खे तोदर सॾींदा आहिनि। भागर जो पुटु ॾेरो, ॾेरो जो पुटु अजीपार, अजीपार जो पुटु दशरथ, दशरथ खे 3 राणियुनि मां 4 पुट हुआ, राम, लक्ष्मण, भरत, चतरघन। भरत खे 4 पुट हुआ, परहार, जंसपा, कोरिजा, नाहिया। चतरघन जो औलाद चारण थो सॾिजे। लक्ष्मण खे को बि औलाद कोन हो। राम खे हिकिड़ो पुटु हो नवाकस, नवाकस जो पुटु हो अतत, अतत जो पुटु हो नरगत, नरगत जो पुटु हो कुन, जंहिंजे नाले सां कुन शहर हो। कुन जो पुटु हो राजा संबूत। राजा संबूत खे 4 पुट हुआ, साम, बाकरा जंहिंखे शाह बि चवंदा आहिनि, हनरत जंहिंखे दखन बि चवंदा आहिनि, ऐं चोथों मावह। उन्हनि मां साम खे हिकिड़ो पुटु हो जादिम, जंहिंखे 4 पुट हुआ, हसपत जंहिंजो औलाद आहिनि सिंध जा समा, कुजपत जंहिंजो औलाद चना आहिनि, भूपत जंहिंजो औलाद सिंध जा भट्टी आहिनि, जोरासमा जंहिंजी औलाद मां मशहूरु सखी शहज़ादो राय ॾियाच हो, जंहिं ॿीजल चारण खे पंहिंजो सिर वढे ॾिनो। जादम जे 4 पुटनि मां हसपत खे हिकिड़ो पुटु हो, जंहिंजो नालो ज़बदरी हो। ज़बदरीअ जो पुटु नेथ हो, जंहिंजो पुटु नोतियार हो। नोतियार जो पुटु ओढर हो। ओढर जो पुटु आउद हो। आउद जो पुटु लखियार हो ऐं लखियार जो पुटु लाखो हो। लाखो बादशाह थियो हो। उन जा 4 पुट हुआ, आउद जंहिंखे औलाद कोन हो, मगर संदसि रहण जो हंधु संदसि नाले पुठियां आउद मुल्क सॾिजे थो। महर जंहिंखे 4 पुट हुआ, साधिया, वदीतर, पाठारी, वरा ऐं सांध। लाखो राजा पीरीअ में वरी परिणियो, जंहिंमां 4 पुट ॼावसि, उनड़, छुटो, फुल लाखो ऐं मनाहियो। छुटे खे 3 पुट थिया, बाबड़ो, दंकना ऐं कला। फुल लाखे जो पुटु हो कलानी। लाखे जे वॾे पुट उन्हनि खे हिकिड़ो पुटु हो लाखो।
उन इलाइक़े जो पुटु हो समूह। समय जा वरी 2 पुट हुआ, काको ऐं जखरियो। काके पुटु मुस्लमान, उन काके जो औलाद आहिनि, ऐं जखरिया मुस्लमान, उन जखिरे जो औलाद आहिनि। काका पंहिंजी रियासत काक जो हाकिम हो, जंहिंजा 2 पुट हुआ, पली ऐं रायदन। पलीअ जी औलाद मां मसरक समूह पंहिंजी क़ौम जो सरदार हो। रायदन खे 9 पुट हुया। समूह जंहिंजो औलाद समय जा आहिनि। नंबर 2 नोतियार, जंहिंजो औलाद नोत आहिनि। 3 लाखो, जंहिंजो औलाद लंजार आहिनि। सिंध जो मशहूरु दरवेश साड़ लंजार उन ई क़ौम मां आहे। 4 अबड़ो, जंहिंजो औलाद फुल नाहिया ऐं ॾाहिर नाहिया आहिनि। 5 नाहियूं। 6 चनेसर, जेको पंहिंजे वक़्त जो मशहूरु माण्हू हो। 7 मनाहियो। 8 कोरियो, जंहिंजो औलाद कोरे जा आहिनि। 9 पली, जेको पंहिंजे क़ौम जो सरदार थियो, आर्या क़ौम जे पस मंज़र में। मथे ॼाणियल आहे त आर्या माना सुधरियल क़ौम। साम बिन नूह अलैहिस्सलाम जो औलाद आहिनि, जेके उत्तर कुतुब ऐं विच एशिया खां चौपाए माल ऐं कुटुंबनि समेत पहिरियां पंजाब ऐं उन खां पोइ गंगा ऐं जमुना जे इलाइक़नि हिंदुस्तान में उते अची क़दीम रहाकुन गोंड, कोल, संथाल ऐं पलियुनि खे लोधे पाण आबाद थिया ऐं उन्हनि इलाइक़नि जा नाला ब्रह्म वरता ऐं आर्या वरता रखियाऊं। संदन 2 ख़ानदाननि सूरजवंशी ऐं चंद्रवंशी जे राजाउनि हिंदूकश जबल खां ब्रह्मपुत्रा नदीअ ताईं गंधरा, मंदरा, तक्षशिला, इंदर बरस्ता, मथुरा, काम्पीला, कंपल, वस्तो, ओधिया, भरियागा, काशी, पतालेपरा, गिया, अजैन ऐं हस्तानपुर जा शहर तामीर कराया। हस्तानपुर जो शहर भारत वर्त जे तख़्तगाह दिल्लीअ खां उत्तर ओलह तरफ़ जमुना जे किनारे खां 60 मीलनि जे मुफ़ासिले ते आहे। संदन ज़ुबान महाभाषा या संस्कृत हुई, जंहिं पोइ असुल क़ौम दरावड़ जी ज़ुबान दरावड़ीअ सां मिली प्राकृत ॿोलीअ जो रूप वरितो। किताब जनतुल सिंध जो मुसनिफ़ महाभारत ऐं रामायण जे हवाले सां लिखे थो त अयोध्या औध कौशल जे तख़्तगाह जो बानी अक्षवाक राजा हो। हिन राजा जे ख़ानदान मां राजा दशरथ शुजरे वारो खे 3 राणियुनि मां 4 पुट हुआ। संदसि नंढी राणी केक देश सिंध जी राजकुमारी हुई, जंहिंजे बतन मां राजा भरत नाले पुट ॼाओ, जो केक देश याने सुतलज ऐं रावी खां वठी जोधपुर ऐं देराजात ताईं ते हुकूमत कंदो हो। पण हस्तनापुर जी ज़बरदस्त सल्तनत जो बानी हो ऐं महाभारत या भारत वर्ष संदसि सल्तनत जो नालो हो। जीअं त राजा दशरथ खां पोइ राणी केकई पंहिंजे पुट भरत खे वली अहद कयो ऐं दशरथ जे वॾे पुट रामचंद्र खे 14 वरिया जलावतन कयो। रामचंद्र तरौत जी राजा जी धीउ सीता सां शादी कई, जंहिंखे लंका जो राजा रावण रामचंद्र जी गैर मौजूदगीअ में भॼाए खणी वियो। बाद में रामचंद्र ऐं संदसि भाउ लक्ष्मण दखन जे राजा संगरियो जी मदद सां रावण खे क़त्ल करे सीता हथ कई ऐं 14 साल जलावतनी काटे पोइ अयोध्या जे तख़्त ते वरी अची हुकूमत कई। आर्यन जे चंद्रवंशी ऐं सूरजवंशी नस्ल जो ऐं ॿियनि जो औलाद पाण खे राजपूत सॾाईंदो हो, जॾहिं त ब्राह्मण खेनि राजपुत्र याने राजाउनि जो औलाद सॾींदा हुया। राय घराणे सां तालुक़ ऐं उन दौरे हुकूमत में हैसियत। अयोध्या जे सूरजवंशी ख़ानदान जे राजाउनि मां रामचंद्र जी औलाद मां राजा बलिका जे पुटनि 1100 वरिया काफ़मीम अलवरती हुकूमत क़ाइमु रखी हुई। तंहिंखां पोइ चंद्रवंशी राजाउनि दखन खां गुजरात, सिंध, बलोचिस्तान, राबिलस्तान ऐं काबुल ताईं हुकूमतूं क़ाइमु कयूं। हस्तानपुर खां वठी उलहंदे हिंदुस्तान ताईं जिन राजाउनि हुकूमतूं क़ाइमु कयूं, तन जे ख़ानदान मां यादव जन जी गुजरात, सिंध ऐं उलहंदे हिंदुस्तान में मकरान ताईं हुकूमत हुई। सिंध जे यादव हुकूमत जो पायो विझंदड़ समाबाहु जो द्वारका जे राजा कृष्ण जी सती राणी जामपोतीअ जो वॾो पुटु हो। हीअ सल्तनत जंहिं जूं हदूं राबिलस्तान परियां हैमलन ताईं हुयूं, सिंध समा सॾिबी हुई। संदसि तख़्तगाह खे मीना नगर या समा नगर सॾिबो आहे। सिंध ते यादवंशी राजा सांबस जी हुकूमत हुई ऐं तंहिंखां पोइ सन 450 ईस्वीअ में राय घराणे जे राजाउनि जी हुकूमत सिंध ते क़ाइमु थी ऐं अलोर इन जो तख़्तगाह हो। राय घराणे जी आख़िरी राजा राय साहसीअ जी बे औलाद मरी वञण खां पोइ चच वल्द सेलाज ब्राह्मण सन
632 ईस्वीअ में तख़्त नशीन थियो ऐं उन तरह ब्राह्मण घराणे जी हुकूमत क़ाइमु थी। जंहिंखां पोइ सन 712 ईस्वीअ में अरबनि सिंध फ़तह कई। नोट: जीअं त ड्रेग हिन मज़मून जो मक़सदु न आहे, उन करे मुख़्तसरनि अहिड़ा अहवाल वरिता विया आहिनि जंहिंसां समाट क़ौम जी मौजूदु क़दीम ऐं तारीख़ी शुजरे सां तालुक़ु जोड़ींदे नाहियूं ज़ात जे अवाइली तारीख़ खां अॼु ताईं जो आइनू जुड़ी सघे। रायदनि जे नवनि पुटनि जो समा नगर मां निकिरणु ऐं जुदा थियणु। जीअं तहफ़तुल कलाम खां वेंदे तारीख़ सिंध 3 ऐं तक़रीबन ॿियनि समूरनि तारीख़ी किताबनि में रायदनि पुट काको जा 9 पुट ॼाणायल आहिनि, जीअं हिन मज़मून जे शुरूआत में ॾिनल शुजरे अंदरि नक़ल कयल आहे। अहिड़ीअ तरह किताब तारीख़ समेजा जे मुसनिफ़ काज़ी मोहम्मद सुलेमान भान पिणु रायदनि जा 9 पुट ई ॼाणाया आहिनि, पर उन्हनि जे नालनि में थोरो इख़्तिलाफ़ु ॾेखारियो आहे। संदसि मुताबिक़ रायदनि जे 9 पुटनि जा नाला हिन रीति आहिनि: समूह, जंहिंमां समेजा आहिनि, अबड़ो, चनेसर, मुनी, झंझो, औलाद मांधर वारा मंदरा आहिनि। 5 नोतियार, जंहिंजो औलाद दलासी ऐं चाचक परगणनि वारी नोतियार क़ौम आहे। 6 ॾाहर, जंहिंमां नाहिया क़ौम आहे। 7 हिंगोरो, तंहिंमां नाहिया क़ौम आहे। 8 लाखो, जंहिंमां डभरे में लाखा समा आहिनि। 9 पली, जंहिंजा नहड़ी, राहमू, नगर समा ऐं ॿियूं क़ौमूं आहिनि। हिते आउं नायनि जे हवाले सां लिखंदुसि त हिन साहिब रायदनि जे 2 पुटनि जा नाला ॾाहर ऐं हिंगोर ॾिना आहिनि, जंहिंमां नाहिया क़ौम ॼाणायल आहे। पर तहफ़तुल कलाम जे ॻांढापे सां तारीख़ सिंध 3 जो मुसनिफ़ 2 भाइरनि जा नाला जंहिंमां नाहियूं क़ौम फुटंदड़ सम्झी वई आहे: अबड़ो, जंहिंजो औलाद फुल नाहिया, ऐं ॾाहर नाहिया। नंबर 2 नाहियूं लिखिया आहिनि, जेतोणीकि वक़्त जी वॾी विथीअ ऐं घटि वसाइल करे उन ई फ़र्क़ जी तहक़ीक़ ऐं तस्दीक़ ते बहस ऐं दलील कंहिं ख़ासि अहमियत जा हामिल नथा रहनि। पर पोइ बि उहा ॻाल्हि नोट करण जोगी आहे त समूरनि तारीख़ी किताबनि रायदनि जे पुटनि जन मां अॼु जे नाहियूं क़ौम आहे, उन्हनि जो तादादु 2 लिखियो आहे। तारीख़ समेजा जो मुसनिफ़ रायदनि जे उन्हनि 9 पुटनि जो समानगर ठटे खां निकिरणु ऐं पोइ हमेशह लाइ जुदा थी पूरी सिंध में पखिड़िजण जे सबब जो ज़िक्र हिन रीति कयो आहे त रायदनि जे पुट समय जो संग जैसलमेर जे ॻोठु सम्झाड़ेली में मंगण राय जे घर कयो वियो हो, जंहिं लाइ समूह पंहिंजे भाइरनि ऐं ॼञ समेत शादीअ लाइ समाजड़ेली उसयो वाट ते रती चावड़ीअ जो ॻोठु नालो रतियो कोठ हो, जिते ॼञ थोरे वक़्त लाइ वञी तरसी। उन ॻोठ में ई रती जो भाउ मुराद चावड़ो हो, जंहिंजी धीअ नाले बेग बाई वॾी पहलवान ऐं ख़ूबसूरत हुई। उते ई इतफ़ाक़ सां समय जो घोड़ो, जंहिंखे या त समूह ख़ुदि झलींदो हो, जो ख़ुदि वॾो पहलवान हो, या वरी 50 माण्हू झलींदा हुआ, छिनाए वठी भॻो। परियां ई मुराद जी धीअ बेग बाई खीर सां भरियल करसी, बेलिड़ो मथे ते ऐं मेह जो फर कच्छ में खणी पे आई। घोड़े जे सही सखेसि घोड़े जी राह तां परे थियण लाइ हकलूं कयूं, पर हूअ परे कान थी। वेतर जीअं ई घोड़ो संदसि पासे खां लंघियो त पाण घोड़े जी रस्सी ते लत रखियाई। घोड़े घणा ई ज़ोर लाता, पर छॾाए न सघियो। समय जे माण्हुनि अची घोड़ो वरितो ऐं पोइ वञी सारी हक़ीक़त खां समय खे आगाह कयो। समूह जीअं त पाण बि पहलवान हो, उन करे बेग बाई जी पहलवानी ऐं ख़ूबसूरतीअ खां मुतासिर थी भाइरनि सां ज़िद ॿधी बीह रहियो त हू पहिरीं शादी कंदो त मुराद जी धीअ बेग बाई सां कंदो, तंहिंखां पोइ अॻिते हली मंगण राय जी घरां कंदो। भाइरनि खे सम्झायो त मंगण राय जे घर जीअं त तारीख़ तय कयल आहे, उन करे पहिरीं हली शादी उतां करणु खपे, पोइ अची हितां बि कंदासीं, न त राज पाण मां लाहींदा त ॼञ हिकु कंवार जी ऐं शादी ॿी कंवार सां थिए। तॾहिं बि जॾहिं समूह ज़िद तां न लथो, तॾहिं भाइरनि समय खे धमकी ॾिनी त हू खेसि भाग बि कोन ॾींदा। समय जवाबु ॾिनो त भाग भाइरनि जो आहे, न ॾींदा त परवाह न आहे, हीअ शादी अॻु में ज़रूरु कंदुसि। भाइरनि ॿीहर धमकायुसि त न सिर्फ़ु भाग पर भूमि मां पिणु कुझु बि कीन ॾींदासूं। समय जवाबु ॾियो त मूं में हिमत हूंदी त वठी वेंदुसि, पर हीअ शादी अॻु में ज़रूरु कंदुसि। नेठि उन कश्मकश में भाइरनि पीउ जी पग समय खां फुरे नंढे भाउ पली खे ॿधराई।
ईअं ॿिया सभु ॿाहिरि कावड़िजी हलिया विया। सिर्फ़ु 2 नाया ॾाहर ऐं हिंगोरो नोतियार ऐं मनई समेत जा साणी थी संदसि शादी रातो राति मुराद जी धीअ बेगबाई सां कराइण खां पोइ ॿी शादी वञी मंगण राय जे घरां कराए आया, जंहिंजी तस्दीक में साधू जा 3 शहर पिणु नक़ल कयल आहिनि। जे रायधण राय त समय ॿियो राज कयो, ओछले भू ओपरी कयाई खनेरी खाज, समय जा थिया सारी ढट, प्रिय भली विहारियो जाम समय पुॼाणा खट। 3 मंधरा 2 नाहिया समूह ऐं नोतियार, संधी तंहिं वाहिद पली खे पैदा थी। मुसनिफ़ अॻे सिर्फ़ु समय बाबति लिखे थो त हू 2 शादियूं करे समानगर ठटे कोन वियो ऐं नसरपुर में रही पियो, पर हक़ीक़त ईअं नथी थी सघे, छो त जीअं कहाणीअ जे अहवाल ऐं उनवान मां साफ़ ज़ाहिर आहे त न सिर्फ़ु समूह पर संदसि साणी 2 नाहिया नोतियार ऐं मंदरा पिणु साणसि गॾु ई रहिया हूंदा ऐं पोइ थी सघे थो त कुझु अरसे बाद समय खे उते छॾे बाक़ी ख़ुदि वापसि हलिया विया हुजनि या वरी मुस्तक़िल साणसि गॾु रहिया हुजनि। हिकु ॿी तवजो तलब ॻाल्हि जेका हिन कहाणीअ में आयल आहे उहा इहा त मुसनिफ़ रायदन जे 9 पुटनि खे ठटे शहर खां निकितल ऐं आख़िर में समय जो नसरपुर में रही पवणु ॾसियो आहे, पर तारीख़ुनि में अचे थो त ठटो शहर समा घराणे जे आख़िरी बादशाह जाम निज़ामुद्दीन जे ॾींहंनि में समन जे असली तख़्तगाह समानगर खां 3 किलोमीटर परे ॿुधायो वियो, जॾहिं त नसरपुर शहर पिणु तहफ़तुल कलाम मुताबिक़ सन 751 हिजरीअ में सुल्तान फ़ैरोज़ तुग़लक जो ॿधायल ॼाणायल आहे। उन हिसाब सां जॾहिं मुसनिफ़ शुजरे वारी रायदन जे 9 पुटनि खे मौजूदा ठटे शहर मां निकिरण ऐं नसरपुर में रिहाइश अख़्तियार करण थो लिखे त उहो बिल्कुलु गैर हक़ीक़ी थो लॻे, छो त ठटे शहर ॿधजण वक़्तु शुजरे वारा असुलु किरदार रायदन नायूं नोतियार मंदरो वग़ैरह न पर उन्हनि जो औलाद ऐं औलादनि जो बि औलाद जीअं जाम निज़ामुद्दीन वग़ैरह पैदा थी चुको हो। उन लाइ मथे मुसनिफ़ जे लिखियल ठटे शहर खे समानगर लिखियो वियो आहे, जेको ठटे शहर बणजण खां पहिरीं राय घराणे खां वठी क़ाइमु हो ऐं अहिड़ीअ तरह मुंहिंजे ख़्याल में समय ऐं साणी भाइरनि जो नसरपुर शहर में न पर मौजूदा नसरपुर जे इर्द गिर्द रहणु सम्झो वञे। वधीक इल्मु अलाह खे। नायूं ज़ात अरबनि जे दौर में सिंध में अरबनि जी हुकूमत वक़्तु जेके हिंदू रियासतूं हुयूं उन्हनि में अलोर, अरोड़, रूपा, सवी, सेवण ऐं भंभोर शामिल आहिनि। भंभोर जिते हिन वक़्तु मीरपुर साकरो ऐं घोड़ाबारी तालुका आहिनि, उते हिकिड़ी क़दीम रियासत हुई जेका मोहम्मद बिन कासिम खे जज़िया भरे ॾियण सां क़ाइमु हुई। उन ई रियासत जो मशहूरु हाकिम राजा भंभोर आयो, जंहिं भंभोर जो शहर पंहिंजे नाले पुठियां ॿधायो हो। भंभोर शहर ख़लीफ़े हारून रशीद अब्बासीअ जे ख़िलाफ़त वारनि ॾींहंनि में सन 171 हिजरी मुताबिक़ 787 ईस्वीअ में ज़मीन दुबण करे नास थी वियो। तारीख़ सिंध 3 बहवाला चचनामा। हीउ शहर ॿियनि ॻाल्हियुनि खां अलावा ससुई ऐं पुनूअ जी आखाणीअ करे बि मशहूरु आहे। किताब तारीख़ सिंध 3 जो मुसनिफ़ इलेट साहब जे हवाले सां ससुई पुनूअ जी आखाणी हिन तरह बयानु कई आहे। राजा दिलूराय जी रियासत में बामरावा नाले ॻोठ हो, जंहिंमें नानियो नाले ब्राह्मण ज़ाल मंदर समेत रहंदो हो, खेनि औलाद जी तमामु घणी सिक हुई। हिननि खे कंहिं अलाह लोक दुआ कई तव्हांखे चंड जहिड़ी धीअ थींदी, पर उन जी शादीअ जो अंगु हिकिड़े मुस्लमान सां लिखियलु आहे। इहा ॻाल्हि ॿुधी 2 ज़ाल मुड़ुस ॾाढी झोरीअ में पइजी विया, पर लिखियो मंझि निराड़ कलम क्याड़ीअ न वही। नाने खे धीअ ॼाई, उहा संदसि अखियुनि ॾिसंदे कंहिं मुस्लमान सां परिणिजे सा ॻाल्हि ॿिन्ही ज़ाल मुड़ुस खे उगरी लॻी। तंहिं करे दिलि जो सूर दिलि में रखी पंहिंजी प्यारी सिकी लधी धीअ खे हिकिड़े पेतीअ में बंदि करे खणी सिंधु दरिया जे सिरनि वधाऊं। उहा पेती लुणंदी लुणंदी अची भंभोर बंदर खां निकिती। भंभोर शहर में नाहियूं या लाल नाले हिकिड़ो वॾो मालदार धोबी रहंदो, जंहिं वटि 500 कमी ऐं सैकड़ाट कमु कंदड़ हुआ, मगर औलाद कोन हुअसि। उनजी हिकिड़े कमीअ खे उहा पेती दरिया में लुणंदे नज़र आई, जंहिं उहा कढी हाणे पंहिंजे उस्ती नाहीअ जे अॻियां रखी। नाहियूं जां खणी पेती खोले त मंझंदि चंड खे शर्माईंदड़ जीअरी जाॻंदी मासूम न्याणी पई आहे।
हू ॾाढो ख़ुशि थियो ऐं छोकिरीअ जो नालो ससुई चंड रखी पंहिंजे धीअ करे वञी पाली निपायाईंसि। पूरी कहाणीअ लाइ पढ़ो तारीख़ सिंध 3। मुंहिंजी नाक़िस राय मूजिबि थी सघे थो त हीअ नाहियूं रायधन वल्द काका जे 9 पुटनि मां हिकु हुजे जंहिंजो को बि औलाद न हो, ऐं हाणोका नाहियूं मुमकिन आहे अबड़े जे पुटनि फुल नाहियूं ऐं ॾाहर नाहियूं मां हुजनि। जेतोणीकि अॼु को बि नाहियूं फुल नाहियूं या ॾाहर नाहियूं कोन थो सॾाए। हिते हिकु ॿियो सुवालु जेको ज़हन में उभिरे थो उहो इहो आहे त ही नाहियूं छा नाले जो नाहियूं हो या ज़ात जो। जीअं असां सिंधी क़ौम में अॼु बि रिवाजु आहे त असीं नाले खां वधीक ज़ात खे अहमियत ॾींदा आहियूं। कंहिं अजनबी सिंधीअ सां तारीफ़ वक़्तु असांजो खांसि पहिरियों सुवालु नालो छा अथई बजाए पाण केरु आहीं हूंदो आहे। ईअं असीं अॼु बि अक्सर कंहिंखे संदसि नाले सां पुकारण बजाए ज़ात सां पुकारण खे तरजीह ॾींदा आहियूं, जीअं शाह साहिबु, भुट्टो साहिबु, सूमरो साहिबु वग़ैरह। ऐं ईअं घणनि माण्हुनि जी ज़ात ई संदन नालो बणिजो वञे। उन करे थी सघे थो त मथे आखाणी वारी नाहीअ खे जंहिंजो असुलु नालो लाल हो इलिट साहिबु अहिड़ी ई सूरत हाल तहत नाहियूं लिखियो आहे। हिकु ॿिए ख़्याल मूजिबि त जीअं ही नाहियूं मुस्लमान हो जीअं ससुई पुनूअ जी आखाणीअ मां ज़ाहिर आहे, उन करे थी सघे थो त इस्लाम क़बूल करण खां पहिरीं संदसि नालो नाहियूं रहियो हुजे। शुजरे मुताबिक़ ऐं इस्लाम क़बूल करण खां पोइ हिन पंहिंजो नालो मटाए लाल रखियो। पर जीअं त पाण नाहियूं नाले मशहूरु हो, उन करे लेखक खेसि ॿिन्ही नालनि सां लिखियो आहे। वधीक इल्मु अलाह खे, छो त वक़्त जी वॾी विथीअ करे हिन बहस खे साबित करण लाइ हर दलील बेबुनियाद ई रहंदो। हिते हिकु सुवालु उहो बि ज़हन में उभिरे थो त आख़िर नाहियूं ज़ात कॾहिं ऐं कंहिंजे हथ ते इस्लाम क़बूल कयो, जंहिं लाइ न त का किताबी शाहिदी आहे ऐं न पुख़्ताईअ सां कुझु चई सघिजे थो। पर जीअं त तहफ़तुल कलाम जे साहिब तोड़े उन खां पोइ जे तक़रीबन तारीख़ नवीसनि सिंध जी हाणोकियुनि घणे भाङे समाट क़ौमुनि खे समाट क़ौम जूं शाखूं सॼियो आहे। उन लाइ चई सघिजे थो त जीअं ख़ुदि समन मुख क़ौम इस्लाम क़बूल कयो हूंदो तीअं संदन ॿियनि शाखुनि में इस्लाम क़बूल कयो हूंदो। जेतोणीकि चना क़ौम लाइ तारीख़ुनि में अचे थो त समाट क़ौम में सभ खां पहिरीं चने इस्लाम जे उसूलनि खां मुतासिर थी मोहम्मद बिन क़ासिम जे हथ ते इस्लाम क़बूल कयो। तारीख़ सिंध 3:23-24। जॾहिं त लबे तारीख़ सिंध जे मुसनफ़ मुताबिक़ त बेबल बंदर ऐं ब्राह्मण आबाद बांबरान वग़ैरह जा क़िला फ़तह करण बाद सामंदरी ठरी ऐं उन जे ओसे पासे रहंदड़ समा क़ौम जा माण्हू जे अञा ताईं सिंध में जुदा जुदा हंधनि ते रहनि था, दोल दमाम वॼाईंदा नाच कंदा अची मोहम्मद बिन क़ासिम वटि हाज़िर थिया ऐं इस्लाम क़बूल कयाऊं। मुख़्तसरन उहो त जीअं ससुई पुनूअ जी आखाणीअ मां तस्दीक़ थी थिए त भंभोर जी मौजूदगीअ वक़्तु ऐं अरबनि जी दौर हुकूमत में नाहियूं बाक़ाइदा मुस्लमान हो। उन करे चई सघिजे थो त समन जी ॿियनि शाखुनि सां गॾु नाहियनि बि उमवी घराणे यानी अरबनि जे दौरे हुकूमत में मोहम्मद बिन क़ासिम वटि इस्लाम क़बूल कयो हूंदो, या शायदि उन खां बि अॻु जॾहिं अरबनि जा हिन मुल्क सां सामूंडी तोड़े ख़ुश्की रस्ते वापार जा तालुकात हुआ। जीअं ससुई पुनूअ जे आखाणीअ मां ज़ाहिर आहे, यानी त नाहियूं ससुईअ जे ॼमण खां पहिरीं ई मुस्लमान हो। जीअं ससुईअ जे माइटनि खे नजूमिन चयो हो। अरबन उमवी घराणे जी हुकूमत खां पोइ तुगलक घराणे जे दौरे हुकूमत ताईं तारीख़ुनि में समा क़ौम जो ज़िक्र बिल्कुलु न हुअण बराबरि थो मिले, या ॿियनि लफ़्ज़नि में बिल्कुलु ई नथो मिले, जंहिंजा बि कई सबब थी सघनि था जंहिंजो हिते ज़िक्र करणु ज़रूरी नाहे।